रावलपिंडी जी एहतसाब अदालत अडियाला जेल में पीटीआई बानी बुशरा बीबी खिलाफ बिन केसन जी बुधनी कंदी तोशाखाना 2 केस जी बुधनी स्पेशल जज सेंटर शाहरुख अर्शमंद कंदो 190 मिलियन पाउंड रेफरेंस जी बुधनी एहतसाब अदालत जो जज नासिर जावेद कंदो पीटीआई बानी के अदालती कमरे में पेश कयो वेंदो। बुशरा बीबी अदालत में पेशी लाइ अडियाला जेल पहुंची वई। तोशाखाना जे बे केस में जवाबदारन ते फर्द जुर्म लागू थियण जो इम्कान है। रावलपिंडी जी एहतसाब अदालत अडियाला जेल में पीटीआई बानी बुशरा बीबी खिलाफ बिन केसन की बुधनी कंदी। अवां खे ख़बर डी पिया तोशाखाना 2 केस की बुधनी स्पेशल जज सेंट्रल शाहरुख अर्शमंद कंदो। 190 मिलियन पाउंड रेफरेंस की बुधनी एहतसाब अदालत जो जज नासिर जावेद कंदो। पीटीआई बानी के अदालती कमरे में पेश कयो वेंदो। बुशरा बीबी अदालत में पेशी लाइ अडियाला जेल पहुंची पई। तोशाखाना के बे केस में जवाबदारन ते फर्द जुर्म लागू थियण जो इम्कान है। खबर मां शेयर कयूं पिया। रावलपिंडी जी एहतसाब अदालत अडियाला जेल में पीटीआई बानी बुशरा बीबी खिलाफ बिन केसन जी बुधनी कंदी तोशाखाना 2 केस जी बुधनी स्पेशल जज सेंटर शाहरुख अर्शमंद कंदो। 190 मिलियन पाउंड रेफरेंस जी बुधनी एहतसाब अदालत जो जज नासिर जावेद कंदो पीटीआई बानी के अदालती कमरे में पेश कयो वेंदो। बुशरा बीबी अदालत में पेशी लाइ अडियाला जेल पहुंची वई। तोशाखाना जे बे केस में जवाबदारन ते फर्द जुर्म लागू थियण जो इम्कान है।